अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सियाहो न्यू मेहरान न्यूज़ और कयूं था खबरन डा खबर शामिल के पिया खैरपुर में रिपोर्ट मोहम्मद पंजल गाँव जी पीरगोट लगोट शाहिन खान लाशारी जो रहवासी नौजवान एहसान अली वल्द मोहम्मद खान जलबानी तालको किंगरी ज़िलो खैरपुर मीरस जो पंहिंजे सावरनि खिलाफ़ पाकिस्तान प्रेस क्लब रानीपुर अची दाइन ते चयो त मां 5 महीना अॻु नादिया लाशारी सां कराची सिटी कोर्ट में निकाह करे शादी कई हुई। नादिया जा वारिसन रज़ामंदी ॾेखारे मुंहिंजी घरवारी के पंहिंजे घर वठी विया। उन खां पोइ मूंसां ठगी करे मूंखे मुंहिंजी घरवारी नादिया लाशारी वापसि नथा कनि ऐं मुंहिंजे सिर जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जिन में मुंहिंजी घरवारी जो चाचो ख़ादिम हुसैन लाशारी, अली बख्श लाशारी, आशिक लाशारी, खुदाबख्श लाशारी, मुला मोहसिन लाशारी मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजी घरवारी खे 3 महीननि जो पेट बि आहे। हिन IG सिंध गुलाम नबी मेमण, DIG सखर, पीर मोहम्मद शाह, SSP खैरपुर समेत आला इख्तियारिन खे अपील कंदे चयो त इंसाफ़ ॾिनो वञे। जलपाणी है साईं, मां पीरगोट एसोसिएशन खे अपील थो कयां, मूंसां इंसाफ़ कयो, मूंसां कोई इंसाफ़ नथो थिए। मुंहिंजी घरवारी वठी आहे घुमाइण जे हिसाब सां ख़ादिम लाशारी ऐं जेको आहे हुनखे टियों महीनो पेट पिया आहे साईं। उन मूंखे बि हाणे जेको आहे मां फ़ोन ते राब्तो थो कयां या वञा थो, मूंखे मारण जी धमकियूं था ॾियनि, मूंखे वापसी नथा ॾियनि साईं। जेको आहे मूंखे एतिरो इहो बि ख़तरो आहे त मुंहिंजी घरवारी खे बि मारे छॾींदा, क़त्ल करे छॾींदा। SP साहब तुझे छा मुतालबो आहे? हुनखे मुताबिक़ मुंहिंजो इहो ई आहे, मूंसां इंसाफ़ कयो। मां ग़रीब मिसकिन आहियां साईं, कोई न आहे मुंहिंजी दावर नाहिनि वारो।